मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ऐं कॾहिं कॾहिं ॾिसो निमाज़ से बि दिलि न कंदी आहे। निमाज़ घणी पढ़ी न पोइ अचानक कॾहिं कॾहिं जेको आहे निमाज़ ते यार केरु निमाज़ हाणे बसि छॾेसि निमाज़ त हमेशह जेको आहे ज़हन खे बणाए छॾियो। नफ़्स न चाहींदो आहे न, हिकिड़े दफ़े नफ़्स न चाहींदो आहे त मां निमाज़ नथो पढ़ां, अॼोके ॾींहुं यार निमाज़ खे छॾे थो ॾियां, त नफ़्स खे सम्झाए छॾियो त जेको न मां तव्हांजो नफ़्स चवंदो आहे न, नफ़्स खे ॻाल्हि इहा नोट करायो त मां जेको आहे तुंहिंजो बंदो न आहियां। हा, मां तुंहिंजो बंदो न आहियां ऐं तूं मुंहिंजो रब बि न आहे। तुंहिंजे चवण सां तुंहिंजे न चवण सां मां निमाज़ खे छॾींदुमि बि न ऐं नेकी खे छॾींदुमि बि न। मां नेकी जेको कंदुमि। नफ़्स चाहींदो आहे न अॼु छॾेसि यार फजर ते जेको आहे केरु थिए, हे नफ़्स चाहींदो आहे त नफ़्स खे ॻाल्हि ॿुधाए छॾियो त आख़िरत में जेको आहे तमामु घणो ॾुखियो थींदी। आख़िरत में तमामु वॾियूं जेको आहे तुंहिंजे ॾाढो मुसीबतूं ईंदियूं ऐं मल सां जेको निमाज़ पढ़ी जान छॾा। असां ईअं कंदा आहियूं, असां बीमार जेकॾहिं कोई माण्हू थींदो न, कोई बि साथी बीमार थींदो पोइ हुनजे लाइ ख़ैर ख़ाई छा हूंदी आहे, या छॾे ॾियोसि सुतो पियो हुजे, ज़ुकाम थिए, मथे में सूरु पए, जिस्म में सूरु पए ऐं पोइ असां सुम्ही पवंदा आहियूं वञी करे घर। ऐं अचानक जेको आहे दुकान खां फ़ोन ईंदी असांजी, फिलहाणो जेको आहे गिराक तव्हांखे लॻो आहे साईं, पोइ असांजो बुख़ार अहिड़ी तरह मथे जो सूरु ऐं ज़ुकाम उहो एट ए टाइम लही वेंदो। तकड़ि में फ़ोन करे हुन सां ॻाल्हाईंदासीं, छाजे करे मालूम थियो दुनिया जी अहमियत पैसनि जी दिलि जे अंदरि मौजूदु आहे, पर निमाज़ जी अहमियत जेकी आहे मुस्लमान जी दिलि जे अंदरि जेकी आहे उहा मौजूदु न आहे। थोरो सूरु पवंदो आहे निमाज़ खे छॾे ॾींदा आहियूं। ऐं कॾहिं नोट कयो त हिन थोरे मथे जो सूर सां कॾहिं दुकान खे छॾियो अथव? कोई बि अहिड़ो बंदो न हूंदो। थोरो मथे में सूरु ख़ैरु आहे साईं, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ज़ुकाम आहे को मसइलो हिन दुकान ते वञी करे विहंदो। हा, थोरी जेकॾहिं मथे में सूरु जिस्म में सूरु पवंदो न, यार निमाज़ से अॼु जेको आहे नथो थी सघां, त इहो जेको आहे पंहिंजे नफ़्स खे जेको आहे सम्झाए छॾियो। हिकिड़ो अलाह वारो हुयो, उहो वेही करे ॻाल्हि करे पोइ त कहिड़ी ॻाल्हि पियो करे, अल्फाज़नि सां इस्तेमालु पियो करे। छा पियो चवे न ई तूं मुंहिंजो रब आहीं ऐं न ई मां तुंहिंजो बानो आहियां। छा पियो चवे? न तूं मुंहिंजो रब आहे ऐं न जेको मां तुंहिंजो बानो आहियां। साईं मौलवी साहिब को भरिसां वेठोसि, मौलवी साहिब फतवा आयसि, अड़े काफ़र बदमाश बणा कुफर जा लफ़्ज़ थो ॻाल्हाई। हुनजो मौलवी साहिबु ख़ैरु त आहे, ख़ैरु त आहे। चई छा थो चवे? न तूं मुंहिंजो रब आहीं ऐं न मां तुंहिंजो बानो आहियां। त हुन मौलवी साहिब खे चई मूंखां जेकी आहे न पूरी डिटेल त वठनि न, मूंखां पूरी डिटेल वठनि न, मां छा थो चवां? चई मां ॻाल्हि इहा थो कयां, हे नफ़्स खे मां सम्झायां थो। नफ़्स खे मां छा थो चवां? नफ़्स चए थो नमाज़ हिन टाइम न पढ़जांइ, त नफ़्स खे चवां थो तूं मुंहिंजो रब न आहे। हा, तूं मुंहिंजो रब न आहे ऐं मां तुंहिंजो बानो बि न आहियां। पोइ मां तुंहिंजो चवणु छाजे खां वठां? मां तुंहिंजी इताअत जेकी आहे उहो बिल्कुलु बि न कंदुमि, मां नमाज़ पढ़ंदुमि। त मौलवी साहिब जो हा यार, इहे अल्फाज़ जेके आहिनि तुंहिंजा पोइ त जुंदो अल्फाज़ इहे कुफरिया न आहिनि, जेकर अगरि तूं इहा ॻाल्हि थो करे। कॾहिं बि निमाज़ से दिलि न कढे। नफ़्स खे इहा हिकिड़ी ॻाल्हि दिमाग़ में रखंदा कयो, निमाज़ से कॾहिं बि दिलि न कढे न, कॾहिं बि दिलि नथी चए फजर ते उथण ते, ऑटोमेटिक हिकिड़ी दिमाग़ में ॻाल्हि फिट कयो त क़बर में जेको आहे हिकिड़े टाइम तव्हांखे लहिणो आहे। क़बर जी सख़्ती खे जेको आहे उहो यादि कयो ऐं उहा कैफ़ियत जेकी आहे पंहिंजे मथां जेकी इस्तेमालु कयो। यार पोइ ते रिश्तेदारनि खे मां गुसुल ॾेई आयो आहियां, कफ़न ॾेई आयो आहियां ऐं मूंखे बि सुभाणे कफ़न ॾिनो वेंदो। बसि इहा कैटेगरी ऐं अहिड़ो जेको आहे न तजुर्बो यादि कयो, इनशाअल्लाह निमाज़ जेकी तव्हांजी ज़िंदगी खां पोइ न वेंदी। हा साईं, फजर नमाज़ जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणी अलाह जे नबी फ़ज़ीलत ॿुधाई आहे त फजर नमाज़ में उथंदा कयो, फजर नमाज़ में उथंदा कयो। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत लाइ बरकत रखियल आहे इन वक़्त जे अंदरि। बरकत मां छा मुराद आहे? जेके कम तव्हां ॾींहं में जेको आहे न, ॾींहं में जेके कम 3 घंटनि में थींदा आहिनि न, तव्हां सुबुह सां सवेर उथी करे कमु कंदव, उहे तव्हांजा कम 3 घंटनि वारो 2 घंटनि में थी वेंदो। छाजे करे? हे अलाह जे नबी जी हदीस आहे। अलाह जे नबी फरमायो बरकत रखियल आहे, मुंहिंजी उम्मत लाइ बरकत रखियल आहे। ऐं जेको इन बरकत खां महरूम थी वियो, सॼे ॾींहं में सभिनी नेमतुनि खां महरूम थी वियो। ऐं जेको नमाज़ फजर जी घुसी वेंदी आहे न, तव्हां अमूमन नोट कंदा हूंदव, जेकी पका नमाज़ी न, अगरि नमाज़ सुबुह सां क़ज़ा फजर जी बिलफर्ज़ थी वञे न, तव्हांजे मथे में सॼो ॾींहुं जेको आहे उहो सूरु रहंदो, मथे में सूरु रहंदो ऐं सॼे ॾींहं में तव्हां सुकून बि जेको आहे हुन ॾिसंदव। तव्हांजा कम ई जेको आहे उहो सेट न थींदा।
छाजे करे सुबुह सां एतिरी वॾी गनीमत खे जेको उतां छॾियो आहे। त मां पाण दोस्तो शैतान जो धोखो हूंदो आहे नमाज़ खे छॾण जे बारे में। शैतान जो धोखो हूंदो आहे, छॾे यार केरु थो उथे, केरु जेको आहे नमाज़ पढ़े। त नफ़्स खे सम्झायो सिर्फ़ु नमाज़ूं हिते मुक़ररु थियल आहिनि, साईं किथे हे दुनिया में मुक़ररु थियल आहिनि,